असांजी सिंध धरतीअ ते हज़ारें कहाणियूं हर रोज़ जन्म वठंदियूं आहिनि, पर हज़ारनि कहाणियुनि जे विच में को न को हिकु कमीने कमाल ख़ान जहिड़ो शैतान किरदार भी ज़रूरु हूंदो आहे, जंहिंखे मारण लाइ सिंध धरतीअ जो को न को जोधो हेमू या सिकंदर जन्म वठी करे उनखे नएस ताईं नाबूद कंदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 210 किस्त थी चुकी आहे, पर ख़बर नाहे त रबन ऐं राणे वारा कॾहिं मज़लूम मीरा जो हिसाब बराबरि कंदा, कॾहिं कमीने कमाल ख़ान के मिट्टीअ जे हवाले कंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ना सिर्फ़ रबन ऐं मीरा जी ज़िंदगी ज़हर करण में ग़ुलाम जहिड़े दलाल अहम किरदार अदा कयो, पर कमीने कमाल ख़ान सभ खां वॾो अहम नंबर 1 ते शैतानीअ जो किरदार अदा कयो। ॿियो त ॿियो, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 160 किस्त खां वठी मज़लूम मीरा जे मथां ॾींहुं राति कमीने कमाल ख़ान तशद्दुद ऐं ज़ुल्म कंदो रहियो, ऐं उन खां पोइ ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 205 किस्त में भले साईं ते हथ रखी साख ॾियण लाइ बि तयारु थी वियो। हैफ़ हुजे कमीना कमाल ख़ान तुंहिंजी हयातीअ ते, जो तूं मीरा जहिड़ी मज़लूम वीचारी मथां हेॾा ज़ुल्म करण खां पोइ बि भले साईं ते हथ रखण लाइ ऐं साख ॾियण लाइ तयारु थी वएं। शर्म अचणु खपे कमीने कमाल ख़ान जहिड़े किरदार खे। पर नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ही त ड्रामो आहे, पर असांजी सिंध धरतीअ ते हज़ारें कहाणियूं हर रोज़ जन्म वठंदियूं आहिनि, पर हर कहाणीअ में को न को हिकु कमीने कमाल ख़ान जहिड़ो शैतान भी ज़रूरु हूंदो आहे। ज़ाहिर आहे जेकॾहिं उहे न हुजनि त असांजी ज़िंदगी ज़हर कीअं थींदी। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 210 किस्त थी वई, पर मज़लूम मीरा जो साथ कंहिं बि न ॾिनो। जेको मीरा खे भाउ चवे पियो त मां तुंहिंजो भाउ आहियां, ऐं मीरा खे भेण सॾे पियो, उहो ई अदड़ू आचर भी गॾह जो गॾह ई निकितो। इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे। इनखे फ़क़ीर सही चवंदो हो त तूं गॾह आहीं। वाक़ई अदड़ू मतिलबु आचर हिकिड़ो गॾह निकितो, जेको मीरा मज़लूम जो साथ ॾियण लाइ रईस गफ़ार ख़ान जे विच में बीही करे पोइ बि इहो कोन पियो ॿुधाए त असांखे ज़ुल्म करण वारो, असांखे अगवा करण वारो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तुंहिंजो भाउ कमीनो कमाल ख़ान आहे। पर रईस गफ़ार ख़ान जे साम्हूं अदड़ू जहिड़े गॾह भी पंहिंजा गोॾा खोड़े छॾिया। पर ख़बर नाहे त रबन वीचारे सां इंसाफ़ कीअं थींदो, जेको पंहिंजी मीरा मज़लूम सां कयल हर ज़ुल्म जो पलांद कंदो। कॾहिं कमीने कमाल ख़ान के ज़मीन जे अंदरि दफ़न करे छॾींदो, कॾहिं उनजो ॻाटो लाहे रईस गफ़ार ख़ान के तोहफ़े में पेश कंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अॼु 210 किस्त थी वई, पर रबन जी मीरा के इंसाफ़ कोन मिलियो। आख़िर मीरा के इंसाफ़ मिलंदो त मिलंदो कीअं। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो भी अची वियो आहे, जेको असांजी HD TV यूट्यूब चैनल जे प्लेटफॉर्म ते ठहियो आहे, जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। जेकॾहिं उहो ड्रामो तव्हां नाहे ॾिठो त महिरबानी करे उन ड्रामे खे हिकु दफ़ो ज़रूरु ॾिसंदा। बहितरीन अदाकार ज़बरदस्त कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें अव्हांजा मनपसंद अदाकार रबन ऐं मीरा, जी हाँ, आज़म महगल, रिमशा शहज़ादी, अब्बास गुल, इस्माइल चांडियो, अकबर उतरादी ऐं ॿिया केतिरा ई सिंध जा नाले वारा अदाकार ऐं न्यू टैलेंट अदाकार भी हिन ड्रामे में शामिल आहिनि। त सिर्फ़ु ॾिसंदा रहंदा असांजी HD TV ते ज़हर थी वई ज़िंदगी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त असांजी HD TV के सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस ख़र्च कोन थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। ॾिसंदा रहंदा हर अपडेट। ज़हर ज़िंदगी ड्रामो हुजे या ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। थैंक्स फॉर वॉचिंग ओनली ऑन असांजी HD TV। अल्लाह हाफ़िज़।